अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मौलाना अब्दुर रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह, एपिसोड नंबर 3। क़ौमें जी क़ुर्बानी जो ज़िक्र हले पियो, जंहिंमें समा क़ौमनि जूं क़ुर्बानियूं तंहिंजा मुख़्तसर ऐं अमुक वाक़िया तव्हांखे सां बयानु करे में आया। अॼु जे हिन एपिसोड में मौलाना अब्दुर रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह जी पिंड जी क़ौम जो रवैयो कहिड़ो हो, तंहिंजे ताल्लुक़ सां ॻाल्हि थींदी। ये नबी जी सुन्नत रही है हमेशा वटा, जे अंबिया किराम ने नबी जहिड़ा पण हक़ जी ॻाल्हि माण्हूअ खे साम्हूं रखियो त मिणी कता पहिरीं जेको मुखालिफ़त करे वारा हुआ उहो नबी जी क़ौम जा माण्हू, कुटुंब जा माण्हू हुआ। त मौलाना अब्दुर रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह पण उन ई तरीक़े मथे हुआ जंहिं तरीक़े मथे नबी हलिया थे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जर तबलीग जी शुरूआत कयूं, दावत ॾिनो माण्हूअ खे, त मिणी कता पहिरीं जंहिं मुखालिफ़त कई उहो काको अबू लहब हो। त ईअं जो मौलाना अब्दुर रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह जर दावत ने तबलीग जो आगाज़ कयूं, माण्हूअ खे साम्हूं हक़ ॻाल्हि ने सच ॻाल्हि रखियो, तर मौलाना जी क़ौम जेको वई उहो मौलाना जी दुश्मन थी वई। अमुक अहिड़ा माण्हू हुआ जंहिं मौलाना खे साथ ॾिनो हो, बाक़ी अक्सर माण्हू शुरू में मौलाना के साथ न ॾिनो। मौलाना अबू बकर रहमाबादी रहमहुल्लाह पिंड जी डायरीअ में लिखाइनि था कि असांजे ॻोठ जी हालत अहिड़ी हुई जो अक्सर माण्हू जेको हुआ टंगिया पिया हुआ, विच में हुआ न हेॾा न होॾा। पोइ जरा घणो वक़्तु गुज़री वियो, पछम जा घणा खरा समा मड़ तौहीद वारा थी विया, अने जमात मज़बूत थी ने माण्हूअ तौहीद में हर जॻह मथां दाख़िल थी विया। तंहिं पोइ असांजे ॻोठ जा, असांजी क़ौम जा माण्हू पण तौहीद में आया। इन क़ौम जे अंदरि अहिड़ा पण माण्हू हुआ जंहिं मौलाना अब्दुर रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह के साथ ॾिनो हो। जीअं त हाजी सुलेमान नौड़े जंहिं मौलाना अब्दुर रहीम पच्छमी के साथ ॾिनो, मौलाना उन खे हमेशा साथ रखंदा हुआ। माण्हू पुछियो ऐं इन खे साथ खुला रखो था, सिर्फ़ु फरमायो जे महिमान को अची वञे त खाराए पीआरे लाइ करे ही माण्हू मूंखे कमु अचे। हाजी इब्राहिम सुरई के साथ में रखंदा हुआ। माण्हू पुछियो जे हिन के साथ में खुला रखो था, तेरे चयो कि कंहिं फ़ैसिलो कयां, माण्हू न मञे त ई मूंखे कमु अचे, लठ धोको खणी मञाए। ने मनु मेघराज जो तंहिंखे साथ में रखंदा हुआ। माण्हू पुछियो हिन के साथ में खुला रखो था, तेरो फरमायो एतिरे लाइ करे जे कितक कंहिं ॻाल्हि में मसइले में फ़ैसिलो करे में को मुंझवणी थिए त मनु मेघराज ॾाओ माण्हू आहे, वकील जहिड़ो, इन जी राय ने मशवरो कमु अचे थो। मौलाना अब्दुर रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह के पिंड जी क़ौम में जा साथ ओतिरो की न मिलियो जेतिरो मिलणो खपे। एतिरे चए में अचे थो जे क़ौम जो सतायल मौलवी अब्दुर रहीम। मौलाना अब्दुर रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह लाइ करे क़ौम जे अमुक माण्हू साथ ने सपोर्ट पण ॾिनो हो। हाजी कमाल ने अहिड़ा ॿिया अमुक नाला हुआ जेको मौलाना अब्दुर रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह ॿेरा जेल में पण हुआ। पच्छम में साथ न मिलियो, पण सिंध में जेको अरबाब हुआ, नौड़े हुआ, उन मौलाना अब्दुर रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह के भरपूर साथ ॾिनो हो। अरबाब हाजी अल्लाह जुड़ियो, अरबाब ताज मोहम्मद, अरबाब तुगा जी, इन्ही मौलाना अब्दुर रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह के फुल सपोर्ट कयो, साथ ॾिनो, जेको मौलाना जी क़ौम जा अरबाब ने नौड़े हुआ। मौलाना अब्दुर रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह जी शुरू जे दौर में त इन माण्हू जेको मौलाना जी क़ौम जा हुआ इन ॻाल्हि खे न रखियो, पर पोइ आहिस्ता आहिस्ता दीन के साम्हूं आया ने पोइ जेकी पण माण्हू मुखालिफ़ हुआ उन मौलाना के साथ ॾिनो हो। सादी राऊ जंहिंजे बारे में मशहूर है जो मौलाना जी मुखालिफ़त उन से हुई, पण उन पण आख़िर में तौहीद क़बूल कयो हो ने मौलाना अब्दुर रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह वटि अची करे माफ़ी मंगिया हुआ ने पोइ सरचा पण ठही हुई ने पोइ मौलाना अब्दुर रहीम जे रस्ते ऐं तरीक़े मथे हलिया हुआ। मौलाना अब्दुर रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह जी क़ौम जरा साथ ने सपोर्ट मौलाना के कहें, तेरे पोइ तौहीद मथे भरपूर तरीक़े से आवई ने अल्हम्दुलिल्लाह अॼु ॾींहुं सूदी तौहीद मथे क़ाइमु है। जत क़ौम तंहिंजो तौहीद क़बूल करे जो पस मंज़र अने मंज़र पूरो है। कच्छ में आबाद क़ौमे में जा
इहा क़ौम जत क़ौम हिकिड़ी क़दीम ने झूनी क़ौम आहे ने इहा अक्सर क़ौम जेको रही पश्चिम साइड में, कच्छ जे पश्चिम साइड में, पश्चिम यानी वायली साइड में वधारे आहे। नखत्राणा, अबड़ासा, बनी, वॾी बनीअ में वधारे ई क़ौम आबाद आहे। इहा हिकिड़ी हिमत वारी बहादुर महिनती क़ौम आहे ने अक्सर मवेशी पालीअ था, यानी मालदारी माण्हू आहिनि। इन क़ौम में जा पण अहिड़ा माण्हू तयारु थिया जंहिं मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह खे साथ ॾिनो। जीअं त अमो ॻोठे में जा अहिड़ा माण्हू हुआ जंहिंजे बारे में मूंखे सुणायूं जे तल ॻोठ में जा नाथो शहज़ाद जो जत, लैयारी गाम में जा हाजी सुलेमान जत, सिराड़े गाम में जा मौलवी आमद सताणी जत, अने मोती चोर मां त घणा माण्हू हुआ जे हाजी दरिया ख़ान, हाजी जुमा, कासिम वग़ैरह ई माण्हू हुआ जंहिं तौहीद खे क़बूल कयो ने मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी खे साथ ॾिनो हो। मौलवी आमद सताणी सिराड़े जा हुआ, मौलाना जा दोस्त हुआ, साथी हुआ, शाइर हुआ, अदीब हुआ। 1190 में यानी अॼु खां तक़रीबन 135 वरे पहिला इन जो जनम थियो लाखा ख़ानदान में, सती जे घर में। एतिरे लाइ करे इन खे लाखाणी अने सताणी चई अचे थो। ही ख़ानदान जत क़ौम जो सरदार ने रईस ख़ानदान हो ने मौलाना जेको आमद सताणी छताणी हुआ, ही अरबी, फारसी ने उर्दू ने सिंधी जा माहिर हुआ, शाइर हुआ। अने तारीख़ मथे यानी इतिहास मथे इन खे घणी मालूमात हुई। मौलाना अहमद सताणी शुरू में हनफ़ी हुआ, पोइ इन तौहीद क़बूल कयो, लब्बैक चई करे तौहीद जी दावत मथे इन मसलक अहल हदीस अपनायो, मसलक अहल हदीस में दाख़िल थी विया। मौलवी अहमद सताणी हाजी इब्राहिम सुरई जे वालिद यानी पिया सुलेमान सुरई जा पण जिगरी ने मज़बूत दोस्त हुआ। मौलवी अहमद सताणी शुरू जी तालीम क्या हासिल कयो तंहिंजी ख़बर न पई, पण एतिरी ख़बर पई जे सिंध में जा तालीम हासिल कयो हो अने बुज़ुर्ग वटां ई पण सो जे मौलवी आमद मल्ला बेरा पढ़िया हुआ। मौलवी अहमद सताणी फरागत सूदी तालीम हासिल की न करे सघिया हुआ। तालीम के अध वच में छॾे अने पोइ पंहिंजे ॻोठ पाछा वरी आया सिराड़े। उते हिकिड़ी मस्जिद बनायो, जंहिं मस्जिद के बनाए में निमरा जत इन जी घणी मदद कई वई। निमरो जेको हो मौलाना अहमद सताणी जो दोस्त हो, जेको हमेशह साथ रहंदो हो, उन घणी मदद कई वई मस्जिद बनाए में। मौलवी अहमद सताणी किताबें के पढ़े जा यानी मुतालो करे जा वधारे शौक़ीन हुआ, जंहिंजो अंदाज़ो पाण इन वाक़े से लॻाए सघूं था जे तारीख़ मथे ने इल्म मथे इन खे एतिरो शौक़ु हो जे मौलवी अब्दुर्रहीम पच्छमी ने हाजी अहमद मल्ला जहिड़ा माण्हू पण इन ॻाल्हि खे मञंदा हुआ। मौलवी अहमद मल्ला हिकिड़े फेरा कच्छ के साम्हूं आया ते रण मां जरा पार थिया तर हिकिड़ी जॻह ते मटिया त उते माण्हू जी हिकिड़ी हॾी पई हुई। को माण्हू वीचारो उते वाट में मरी वियो हो, तंहिंजूं हॾियूं उते पयूं हुयूं। त हॾीअ खे ॾिसी करे अने हिकिड़ी शाइरी चऊं जेको हॾीअ जे नाले से मशहूरु आहे। उन में मौलवी हाजी अहमद मल्ला हॾीअ खां न हॾ खां सवाल कई था न हॾी जवाबु ॾिए थी, उहा शाइरी मशहूरु आहे। पोइ मौलवी अहमद मल्ला जरा लोड़ीअ गाम में आया मौलवी अब्दुर्रहीम पच्छमी वटि, त इहा ख़बर हाजी अहमद सताणी जत खे पण पई सिराड़े गाम में, त उहो सिराड़े में जा पॻे निकिरिया ने मौलवी अब्दुर्रहीम पच्छमी अने मौलवी हाजी अहमद मल्ला वटि आया मुलाक़ात करणु। मौलवी हाजी अहमद मल्ला हाजी अहमद या मौलवी अहमद सताणी खे चऊं जे मौलवी साहब शाइरी सुणायो। त मौलवी अहमद सताणी चऊं जे मल्ला साहब आई वेठा आहियो न, आउं शाइरी सुणायां, कीअं सुणाए सघां। ऐं शाइरी सुणायो, जंहिं मथे हाजी अहमद मल्ला जेको आहे उन पंहिंजी शाइरी सुणायो। उहो शाइरी जेको रस्ते में हॾीअ खे ॾिसी करे चयो हो, त जवाब में मौलवी अहमद सताणी जत पण हिकिड़ी शाइरी चई तंहिंखे वाट जे नाले से मशहूरु आहे। उन वाट में शाइरीअ में ई आहे जे मौलवी अहमद सताणी वाट के सुवाल कईं था अने वाट जवाबु ॾिए थी जे वाट तो कहिड़ा कहिड़ा माण्हू ॾिठा, केरु केरु तो वटां गुज़रिया, कहिड़ा ज़माना तो मथे गुज़रिया, त वाट जवाबु ॾिए थी। उन शाइरी खे सुणी करे हाजी अहमद मल्ला चऊं जे बहितरीनु शाइरी सुणायां था। ऐं मौलवी अब्दुर्रहीम पच्छमी पुठे मथां हथु फेरे ने पुठियां थापे ने पोइ चऊं जे वाड़ जत वाह कमाल करे छॾे, तो त अहिड़ी शाइरी सुणाए जंहिंमें अहिड़ी तारीख़ ने इतिहास बयानु कए जे जंहिंजूं ॻाल्हियूं त मूंखे पण ख़बर न आई। पण उन जी जेको शाइरी वई अक्सर उहा ज़ाय थी वई, महफ़ूज़ न थी सघई।
हाजी सुलेमान वज़ीराणी जेको आहे उन पंहिंजी किताब में अमोक शेर उन जा लिखियो। हिकिड़ो त मींहं जे नाले सां मशहूरु आहे, ॿियो वाट जे नाले सां मशहूरु आहे। पोइ हाजी अहमद सताणी जेको आहे, मौलवी अहमद सताणी, इन पंहिंजी ज़िंदगी जो अक्सर हिसो जेको आहे से पंहिंजे ॻोठ सिराड़े में कटियो हो। पोइ जरा हिंदुस्तान विराजी वियो, तक़सीम थी वियो, त सिंध खे साम्हूं अचणु वञणु घणो उन जो हो। पोइ इन जो साथ मौलवी हाजी अहमद मल्ला से क़बर सूधी बेरो हो। 1969 में मौलवी हाजी अहमद मल्ला जे ॻोठ के साम्हूं मदीना के साम्हूं रवाना थिया मौलवी अहमद सताणी। अने उथण वेहण जी ताक़त न हुई, पर माण्हू विया ते अमुक त उन भेरा हलिया विया ऐं पोइ उन ई सफ़र में इंतिकाल करे विया। ऐं 1970 में हाजी अहमद मल्ला बेराज ई उते दफ़न थिया। अने ॿिन्ही जी क़बर, मौलवी अहमद सताणी जत जी अने मौलवी हाजी अहमद मल्ला, ॿिन्ही जी क़बर बेरी आहे। मोतीचोर गाम में जा जेको माण्हू तौहीद क़बूल कयो हो, हाजी जुमा अने कासिम, इन जा पे जेको आहे हू मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी वटि आया हुआ राव खणी, जे मौलवी साहब तव्हांजे ॻोठ जा माण्हू असांखे पाणी नथा पीआरणु ॾींहं मई खे, ऐं असांखे चिठी लिखी ॾियो, रजा घुराए ॾियो त हीअ असांखे पाणी पीआरणु ॾींहं। त मौलवी अब्दुर्रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह चयो जे आउं इन खे चिठी लिखी ॾियां, ई त मुंहिंजी ॻाल्हि मञे कर न मञे तुंहिंजी कोई गारंटी न आहे, पर आउं तव्हांखे अलाह ताला वटि चिठी लिखी ॾियां थो। मूंखे उमेदु आहे अलाह ताला इन दुआ खे ज़रूरु क़बूलु कंदो। पोइ ऐं घरे हलिया वञो, अलाह ताला मींहुं वसाईंदो। हू जब त घरे हलिया विया या वाट में हुआ त अलाह ताला मींहुं वसाए विधईं ऐं उन तौहीद खे क़बूलु कयूं। ईअं जा हाजी सुलेमान वज़ीराणी उन पण तौहीद क़बूलु कयो, हनफी मज़हब में जो हुआ। मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी से मुलाक़ात ईअं थी जे उठ विञायो हो, न उठ पच्छम खे आयो हो त उठ पुठियां निकिरिया, उठ नियारे पच्छम पुॻा। पोइ मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी से मुलाक़ात थी, बरकातु नमाज़ मौलाना अब्दुर्रहीम पहिरीं पढ़िया, दावत ॾिनो मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी, त उन तौहीद क़बूलु कयूं। इन तौहीद क़बूलु करे में पोइ हाजी दलील ख़ान ने हाजी सुलेमान इन्हनि जी पण महिनत हुई। त जते में जा ई माण्हू जेको तौहीद वारा हुआ, इन खां ॿिया पण घणा माण्हू तौहीद वारा हुआ जते में जा, पण उन जी मालूमात तव्हांखे मिली न सघे। इंशाल्लाह मिलंदी त पाण उहो पण ज़िक्र कंदासीं। अच्छा लगा हो तो वीडियो को लाइक करिएगा और चैनल को सब्सक्राइब करिएगा। तो इंशाल्लाह फिर मुलाकात होगी, दुआ में याद रखिएगा। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।